वहदहू ला शरीक लहू। ये हिकिड़ाई हक़ ॿियाईअ खे बख जन विधो से विरसिया। आशिक चओ उनखे, मकी चओ माशूक, ख़ालिक चओ मख़ामतूं, मकी चओ मख़लूक। सलित तंहिं सुलूक जो नाक़सियां ई निंगियो। वहदतां कसरत थी कसरत वहदत कुल। हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोली ॿिए मभुल। हू हुला जो हुल बिल्लाह संदो सजणे। शाह साहब जॾहिं ॿेड़ी झप वियो, शाह वंगो पतण ते पुराण ॾिठी जिते हुन सुर ॾहर चयो। रहम की बाज़ार कांजीकोट वेगकोट रूपामाड़ी ताईं वियो जिते हुन दोदे सुमरे जी जंग बाबति सुर बिलावल में अलामती शाइरी कई। उन वक़्तु रहम की बाज़ार अली बंदर पुराण जे छोड़ वटि वसंदड़ इलाइक़ा हुआ। हितां खां सिंधड़ी पूर बंदर अली बंदर सिंधड़ी बंदर लाड़ी बंदर कलाची बंदर पंहिंजे अखियुनि सां ॾिठा। बंदरनि ते थींदड़ वणज वापार ऐं सामूंडी वणचारनि जी समाजी ज़िंदगी बाबति सुर सामूंडी ऐं सुर श्री राग हुन चयो। अज पुणवायूं कन मंझारा वञण जूं हलण हारा सुपिरी गोवा तान रहनि आऊं झलींदी केतिरो आयल सामूंड पगह छोड़े घाबे आबाद में सुर सामूंडी सुर श्री राग जंहिंमें उन वणझारनि जो जेको ज़िक्र आहे जर जाटूं न ॾे ॾिया न मोए सदूं को करे सा पंहिंजे काद जूं सुर सामूंडी में आहे। त उन ज़माने में शाह बंदर तामीर थियो कोन हो ऐं मूं ॿुधो आहे त मुराद अली मिर्ज़ा जो हिकिड़ो नावल आयो आहे उन में मूंखां आरिसर सां पुछो त उन में मुराद अली सुजावल जो ज़िक्र कयो आहे। त आरिसर मूंखां पुछो त लतीफ़ साईं जॾहिं इन पासे वियो आहे त सुजावल जो शहर ठहियल हो छा? मूं जेतिरे क़दुरु पंहिंजी लाड़ जे तारीख़ में सुजावल तमामु घणो पोइ जो आहे, चोर जमाली उनखां अॻु जो आहे।
त उन ज़माने में लतीफ़ सरकार जॾहिं खारे जे पासे, छाकाणि त इहो सॼो लाड़ हितां वठी बदीन, कोरी खारी, सिंधड़ी बंदर, इहो सॼो अली बंदर, सॼो लतीफ़ साईं इहे सभु पड ॾिठा आहिनि, बाक़ाइदे घुमियो आहे, सैर सफ़र कयो अथसि, टिकियो आहे, महिमानूं खाधियो अथसि। हाणे फ़क़ति हालांकि बंदर इशारतन नाला आहिनि, जाखी बंदर आहे, लाहरी बंदर आहे, औरंगा बंदर आहे, देरो बंदर आहे, खारक बंदर आहे, संडो बंदर आहे। त लतीफ़ सरकार इन पासे जॾहिं वणजारनि जूं ॻाल्हियूं थो करे ऐं जॾहिं वापारियुनि जूं ॻाल्हियूं थो करे, लंका लंका कनि सुनी सोन लंका जो, त इहे जेके बि वाहन लंका इन पासे वेंदा हुआ से सभु हितां वेंदा हुआ, या सिंधड़ी बंदर खां, या जाखी बंदर खां, या दाराजा बंदर खां, या औरंगा बंदर खां, या देरे बंदर खां। त इहे सभु बंदर, शाह बंदर तॾहिं त न थियो हो, शाह बंदर पोइ जो आहे। साम्हूं जेको संग आहे गूंदर गाॾो, अंगनि चाढ़े अंग वियो वणझारो ओहरे। वीचारी वणझारी पंहिंजे वणझारे जे लाइ बाक़ाइदे सुखाऊं पई ॾे, त उभियूं तड़प उॼीन वहूं वणझारनि जूं, आणियो अखा ॾीन खथूरी समुंड ते। सुर जेको सामुंडी आहे लतीफ़ जो, उनखे उनखां ख़ूबसूरत सुर आऊं उनखे ॾाढो सम्झंदो आहियां। त जॾहिं नाखवा निकिरंदा हुआ, वेंदा हुआ सफ़र ते पंहिंजा खणी, त लतीफ़ ज़रूरु उन हंधनि ते आयो आहे। उहे बंदर अची ॾिठई, या कलाची ते बि आयो आहे, केटी बंदर बि आयो हूंदो, लाहरी बंदर बि आयो हूंदो, पर जितां सुर सामुंडी जॾहिं असीं पढ़ंदासीं त असांखे महसूसु थींदो त असीं रेड़ीअ में वेठा आहियूं, या इब्राहिम हैदरी में वेठा आहियूं, या केटी बंदर ते वेठा आहियूं। हाणे त मशीनी जहाज़ अची विया आहिनि। तॾहिं हमेशह जहाज़ वापसि जॾहिं मोटंदा हुआ वणझारा, त उहे उतर लॻंदा हुआ त पोइ मोटंदा हुआ। मुर्शिद लतीफ़ तॾहिं चयो आहे त वणझारी ओसीड़ो पई करे, उतर ॾिनी ओ त मूं सोड़ न घबरो, चारई चुनीअ पोइ त रेड़ींदे राति गई। त उहो उतर सर निसरिया पान त उतर लॻा आओ पिरी। हाणे सुर सामुंडी बैत आहे त इहो लतीफ़ जो मुशाहिदो हो, त जॾहिं उतर लॻंदा हुआ त जेके वेंदा हुआ पंहिंजो वेंदे सरीलनि खां ताईं, ऐं इन्हनि उतरनि इलाइक़नि में वापार जे वणझारा जेके वेंदा हुआ, उहे उतर लॻंदा हुआ त पोइ उहे जहाज़ मोटी सघंदा हुआ। त इहा लतीफ़ साईं जी पोइ उन ते ख़ूबसूरत शाइरी कई अथसि, वणझारी कीअं थी जेको सो अला इलाज करे मिनथूं करे त अला उतर लॻे त मुंहिंजा वणझारो मोटी अचे, या वरी जॾहिं अचे थो मौसम अचे थी वञण जी, त जॾहिं वञे थो तॾहिं वरी कीअं थी पंहिंजे घोट जे माउ खे मिनथूं करे त मां वणझारो न पलीअ, अञा आयो काल त मां वणझारो न पलीअ, या उनखे विझो वंग वियो रहे पंहिंजे नाखुए जे जेको नातर खोड़ियल आहे, जंहिं ते ॿेड़ी झलियल आहे, उहो ॿेड़ी जे वंझ खे बि झले थी। इहे कैफ़ियतूं हुन पाण ॾिठियूं अची, उहे इलाइक़ा पसिया अची, त पोइ उनखे सुर सामुंडी बि तॾहिं लिखी सघियो आहे, ससुई पुनू बि तॾहिं लिखी सघियो आहे, नूरी जाम तमाची बि तॾहिं लिखी सघियो आहे। पाण वलहार, बदीन, वंगो समेत लाड़ी इलाइक़नि में घणो वक़्तु गुज़ारियो। जतन सां कुर्बदारी हुई, जीअं त उन ज़माने में दुनिया में जिते किथे हवाई उॾामूं न हुयूं, न रेलवे हुयूं, न वरी पका रस्ता हुआ, न वरी बसूं गाॾियूं हुयूं। इन करे सभ खां वधीक बहितर ऐं तरक़ी याफ़्ता अचण वञण जा गस दरियाहनि ऐं समुंडनि जा हुआ। ख़ुश्की वारे वाटनि ते वहटनि ज़रिए ॿार खणबा हुआ, ऐं जिते को बि सामूंडी या दरियाई रस्तो न हूंदो हो, उते माण्हू ढगे गाॾियुनि ऐं उठ घोड़नि ते सवारी कंदा हुआ। जिन मुल्कनि में समुंड ऐं दरिया हुआ, उहे वणज वापार जा मर्कज़ बणियल हुआ। बंदरनि जूं वॾियूं बाज़ारूं हूंदियूं हुयूं। इन्हनि बंदरनि खां वापार कंदड़ माण्हुनि जी मौजूदगी जे करे कपर किनारे ज़िंदगी जे हयात बख़्श सरगर्मियुनि सां वणंदा पिया हुआ। शाह साहिब जॾहिं जबलनि ऐं सहरा उन्हनि जा पंध पे कया त हिन समुंड ऐं दरिया बि जीअ जीअ सां जाॻिया। कराची बंदर खां वठी पोरबंदर ताईं, नसरपुर खां सांगरे जो कप वठी पुराण जे छोड़ अली बंदर ताईं, सिंधु दरिया जो कप वठी देबल बंदर ताईं लहर लहर सां गॾु पंधु कयो। इन्हनि हंधनि मागनि ते रहंदड़ माण्हुनि सां कचहरियूं ऐं रिहाणियूं कयूं। लतीफ़ साईं खारे जे हवाले सां, छाकाणि त लाड़
तबी लिहाज़ खां चइनि भाङनि में विरायल आहे। लाड़ जे इलाइक़े में तव्हांखे जबल नज़र ईंदो, लाड़ जे इलाइक़े में तव्हांखे सहरा नज़र ईंदो, लाड़ जे इलाइक़े में तव्हांखे कस नज़र ईंदो। सिंधू दरिया जा ॿई जेके पेट आहिनि, हिसा आहिनि, उनखे कस चयो वञे थो। गॾोगॾु तव्हांखे खारो बि नज़र ईंदो। लतीफ़ साईं खारे जे हवाले सां कुझु शेर चया आहिनि, पर लतीफ़ साईं समुंड जा नाला बि ॻणाया आहिनि। समुंड खे खारो बि चवे थो, समुंड बि चवे थो, सीर बि चवे थो, महराण बि चवे थो, दरिया बि चवे थो, बहर बि चवे थो, वग़ैरह। ऐं उन इहे नाला पंहिंजे कलाम में खंया आहिनि। सुर घातू, सुर श्रीराग, सुर सामूंडी जो मुतालो कंदा त तव्हांखे इहे नाला जा बजा नज़र ईंदा। लतीफ़ साईं चवे थो त खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, सौदो कन सोन जो वॾा विहाऊ। मोती जे महराण जा तिन जा तामाऊ, सामूंडी साऊ लका लूपे आया। यानी लतीफ़ साईं असांजे वणजारनि, असांजे ॿेड़ियातनि जो ज़िक्र कंदे, समुंड जो ज़िक्र कंदे, हुननि जे बहादुरी, हुन जी जांफ़शानी, हुन जे महिनत मुशक़त जो ज़िक्र कंदे फ़रमाए थो त कलाची जे कुन खां चढ़िया, अली बंदर खां सवार थिया, देबल बंदर तां रवाना थिया ऐं वञी श्रीलंका, जंहिंखे अॻे लका चयो वेंदो हो, लंका चयो वेंदो हो, उनखां बि अॻिते जावा जे बंदर वञी पहुता, यानी इंडोनेशिया ताईं हुननि समुंड खेड़े छॾियो, पेरनि हेठि आणे छॾियो। सुर श्रीराग ऐं सुर सामूंडी लाड़ जे बंदरनि, कच्छ भुज जे बंदरनि जे लहर लहर ऐं इन्हनि बंदरनि ते ॿेड़ा हलाईंदड़ ॿेड़ातनि, वणजारनि, मांझी मलाहनि, नाखउनि ऐं संदन अज़ीज़नि जी समाजी ज़िंदगी जूं सवें सूरतूं चिटियूं। थर लहरूं लस लेट जिते अंत न आब जो, अलाह उत्तम ओलिए ॿेड़ा मथे ॿेट, जोखो थियम जहाज़ खे फरहे अचे म फेट, लॻे काम लपेट हिन गारे बि गौराब खे। सिड़ नवां लाजू नवां मोहाणा संदन मीर, साथी सफ़र हलिया थिया सण वासीर, जे अचण सां उकीर से ॿेड़ा रखच बाजसी, ॾिठे ॾियारी सामूंडिन सिड़ संभाया, उनखे मुंद उतर जी ओचिती आई, वणजारन वाई आहे पिरी पार जी। 3 सालनि जो इहो सफ़र, जंहिं सफ़र में हू सिंध जे, कच्छ जे, बलोचिस्तान जे इन्हनि समूरनि हंधनि मागन मकान जी मिटी सां मिलियो, जिन जिन मागन मकाननि ऐं हंधनि ते माण्हू इश्क कया, माण्हुनि सबुर कया, माण्हुनि सजदा ॾिना, माण्हुनि ओजागा कया, माण्हुनि सखावतूं कयूं, माण्हुनि ज़िंदगी खे सिंगारियो, माण्हुनि मिटीअ खे महकायो। शाह लतीफ़ उते पंहिंजा पेर ॾिना। सिर्फ़ु सामूंडी में समुंड जो जेको मुशाहिदो पेश कयो आहे, मूं लंडन मां जॾहिं पंहिंजी तालीम मुकमल करे समुंड जे ज़रिए पाणी जे जहाज़ में जॾहिं आयुसि, डेक ते आउं वेंदो हुउसि त उते समुंड जहाज़ जॾहिं समुंड ते हले थो, जीअं पाणी खे चीरे थो, त यकीन कयो त उन वक़्तु मूंखे लतीफ़ तमामु घणो यादि आयो। डॉक्टर ड्यूआर्ट असीं हम सफ़र हुआसीं, त डॉक्टर ड्यूआर्ट खे सिंधी त कोन ईंदी हुई, पर प्रिंसिपल रहियो गवर्नमेंट कॉलेज में, असांजो उस्तादु रहियो। पोइ डेक ते आउं हुनखे लतीफ़ जा बैत ॿुधाईंदो हुउसि त लतीफ़ साईं कीअं समुंड जो ज़िक्र कयो आहे, या उतां जेॾी महिल असीं निकिता आहियूं त जेके अज़ीज़ अकारब अलविदा चवणु आया, त जहाज़ जॾहिं समुंड जो जैनुआ बंदर खां जॾहिं समुंड जो किनारो छॾियो आहे, त जेके बि आया त रिबिनूं ॿधियूं हुयूं जहाज़ सां, ऐं उहो रिबिनूं खुलंदियूं वञनि ऐं उहो परे थींदो वञे, ऐं उन्हनि जे चहिरनि जो जेको मंज़र से ॾिसूं पिया, त डॉक्टर ड्यूआर्ट खे मूं चयो त इन ई मंज़र खे लतीफ़ साईं वरी ईअं त उलोड़ न ॾे,
पर ॿुधाई वंज खे रो अचे वञो की राति ॾींहुं लालल मोड़ आहे त इहे जॾहिं डॉक्टर जवाट मरहूं खे मूं बैत ॿुधाया त मुंहिंजे साईं लतीफ़ कच्छ जॾहिं वियो आहे त कच्छ जा जेके पंध कया आहिनि लतीफ़ हिकिड़ो भेरो न वियो आहे लतीफ़ कई भेरा वियो आहे ऐं बदीन खां सिंधड़ी बंदर कोरी खारी खां वियो आहे ऐं कच्छ वियो आहियां ऐं 7 रातियूं सलेमान जत जो बनीअ में महिमान हुउसि ऐं सलेमान जत मूंखे बार बार चयो त साईं लतीफ़ ॼाओ अव्हां वटि लतीफ़ जी दरबार अव्हां वटि आहे पर लतीफ़ जीअरो असां वटि आहे तव्हांखे ॿुधंदड़नि खे ॿुधी हैरानी थींदी त 7 रातियूं ऐं सुघड़ जिन जी उमिरि 60, 70, 75 मूंसां परसो गिदवाणी उहो पुणे में प्रोफेसर हो ॾिसां अचो ऐं उन सां उहो मूंसां गॾु उहो हो त परसे गिदवाणी आउं उनखे मरहूम चवंदो आहियां उन मरहूम पुछो त उस्ताद साईं हीअ त अभी जेके बि सुघड़ आयो सो 70, 75, 60 खां मथे अव्हां जे मरण खां पोइ छा थींदो त सलेमान जत जे पासे में संस पोटो वेठो 9 सालनि जो चई बाबा अच हाणे तूं महफ़िल तुंहिंजे वाले आहे 3-4 कलाक उन ॿार ॾे सुर ससुई सुर सुहिणी सुर मारी मां बैत ॿुधाया भिटाई सिंध खे जेको डिस्कवर कयो आहे हुन सिंध खे ॻोल्हियो आहे कंहिं लिखियो आहे त पंहिंजे वतन खे जेकॾहिं ॾिसंदो न उनखे सम्झंदो न उनखे जांचींदो परखींदो न त तव्हांखे हुन सां मोहबत कीअं पैदा थींदी भिटाई खे सिंध सां जेका बेपनाह मोहबत हुई उनजो सबबु इहो हो त हुन सिंध खे जांचे ॾिठो सिंध सां जेको हिकु थी वियो सिंध हुनखे एॾी सुहिणी एॾी ख़ूबसूरत नज़र आई ऐं उहा एॾी हुनखे पंहिंजे रूह सां ऐं पंहिंजे रत में पीठल नज़र आई जो जॾहिं हू सिंध खे ॻाए थो तॾहिं तव्हां ॾिसो त सिंध ऐं भिटाई हिकु थी था वञनि त भिटाई सिंध खे डिस्कवर कयो आहे इहो डिस्कवर करण जे शयुनि खे तव्हां पंहिंजा जेके तारीख़ी बाग़ मकान आहिनि उन्हनि खे ॻोल्हियो उन्हनि खे लहो उन्हनि खे सुञाणो उन्हनि जी खोजना करियो त उन जा जेके आहिनि भिटाई साईं पंहिंजी शाइरी में मुख़्तलिफ़ अलामतूं मुख़्तलिफ़ आसार जेके आहिनि उहे बि ॼाणा आहिनि जेकॾहिं भिटाई जी शाइरी खे सूंहों करे तहक़ीक़ जे जदीद बुनियादनि ते त आउं सम्झां थो त सिंध जा काफ़ी विञायल बाग़ मकान जेके आहिनि से पाण ॻोल्हे सघूं था अला जॾहिं सफ़र हलिया आयल करियां कीअं ओ मूंखे चाढ़े ऐं वियो वन जारो ओ हरे जॾहिं हू वापसि ॻोठ हाला हवेली आयो त उन ॻोठ जी समाजी सूरत हाल ॿी हुई मुग़ल बेग मारिजी चुको हो मुग़लनि सईदा बेगम जो संग शाह साहब खे ॾियणु मंज़ूर कयो करार ढंढ किनारे शाह सईदा बेगम सां लाऊं लॻियूं कुझु वक़्तु हाला में रहियो माई सईदा मां खेसि हिकु पुटु थियो जेको पेटां थधो ॼाओ संदसि समा में शाह जो राग ॿुधी वजद में अची रक़्स कंदड़ माई गुलां मियां नूर मोहम्मद शाह सां परणी जंहिंमां शाह जी दुआ सां मियां ग़ुलाम शाह ॼाओ जंहिं पंहिंजी बादशाही जी अयामकारी में वॾो नालो कमायो शाह बंदर जोड़ायो हैदराबाद शहर अॾायो मियां नूर मोहम्मद कलोड़ी जे घर में जेकी माई गुलां हुई उहो हुननि जी महफ़िल में जॾहिं शाह पंहिंजो वाई चवंदो हो त हुनजे वजद में अची उहो रक़्स कंदी हुई एॾो मुतासिर शाह सां वाई माना पंहिंजो बैत जॾहिं तंबूरो खे वॼाए ऐं पंहिंजो बैत जॾहिं हू चवंदो हो त हुनजी वाई जे वजद में
माई गुलाम थी रक़्स कंदी हुई, जेका मीर मियां नूर मोहम्मद कलोड़ो परिलियो, जंहिंमां मियां ग़ुलाम शाह कलोड़ो सिंध जो हाकारो हुकुमरान पैदा थियो, जंहिं शाह साहिब जो जेको आहे हो रोदो बि ठारायो, हैदराबाद शहर बि ठारायो, ॿिया उन खणी काफ़ी खणी कमु कया। शाह साहब खां पोइ वरी सफ़र ते निकितो। सांगरे जे किनारे खां हिन सफ़र जी ॿीहर शुरूआत कई। नसरपुर में शाह इनायत रिज़वी सां मिलियो। मातली ऐं टंडे मोहम्मद ख़ान जे विच में अमीन मोहम्मद उर्फ़ नांगे शाह सां मुलाक़ात कई। मुमकिन आहे अघा माणे वियो हुजे, छाकाणि त इहो शहर बि इल्म जो शहर हुयो, जिते मखदूम मोहम्मद इस्माइल ऐं लुत्फुल्ला क़ादरी जहिड़ा अज़ीम इंसान सुतल हुआ। बदीनायो, जिते नांगा सथ जे हिकु वॾे साथी भगत मेकण ऐं सावण फ़क़ीर सां मुलाक़ात कई। शाह लतीफ़ लाड़ जा अक्सर लहजा ऐं लफ़्ज़ पंहिंजी शाइरी में इन करे इस्तेमालु कया आहिनि जो संदसि घणो सैर सफ़र लाड़ में रहंदो आहे। डॉक्टर बलोच साहिब सां हिकिड़ो ओपन हाउस कयो हमीद अब्दुल हमीद आख़ुद कराची में। उन में 5-6 ॼणा जन डॉक्टर साहिब खां सुवाल पुछा। मूं डॉक्टर साहिब खां जेके 5 सुवाल पुछा, उन में हिकिड़ो सुवाल ही हो त साईं अवां वॾी महिनत कई आहे, इन में को शक न आहे, पर अवां जो एतिरो एतिराम आहे, एतिरो लिहाज़ आहे अवां जे लाइ, जो को बि अवां खां ईअं कोन पुछंदो जीअं आउं थो पुछां। त अवां लतीफ़ साईं जो जेको रिसाला जेके बि तरतीब ॾिना आहिनि, सुर सामूंडी खे अवां सुर सामूंड ई लिखियो आहे। जॾहिं त भिटाई सैयद उहे बि कोन था चवनि, मुंहिंजी हुन सां नियाज़मंदी आहे। अवां खे इहो अख़्तियार कंहिं ॾिनो जो सामूंडी जे बजाए सुर सामूंड ई लिखो? बलोच साहिब जवाबु न ॾेई सघियो। तंहिं करे अवां जो चवणु बिल्कुलु 100% सही आहे। ऐं वॾो एतिराज़ ही आहे मूंखे त जिन बि माण्हुनि लतीफ़ जो रिसालो कंपाइल कयो आहे, जन तन लतीफ़ जो ख़ुदि हाणे जेको सजादा नशीन आहे साईं निसार शाह, उहो बि जन तन कोन थो चवे, जिन थो चवे, तिन थो चवे। पर छाकाणि त कंपाइल करण वारो पहिरियों माण्हू हो डॉक्टर गुरबख्शानी, तंहिंखां पोइ शहवानी, पोइ डॉक्टर दाऊद पोटा। त इन्हनि सभिनी जो लहजो लाड़ी न हो, इन करे इन्हनि पंहिंजनि रिसालनि में जन ऐं तन, यानी जीअं चुआं लतीफ़ चुआं बि चवां कोन चवां, हाणे त घणनि रिसालनि में त चवां अची वियो आहे, लतीफ़ जो आहे चुआं लफ़्ज़ जेको आहे त चुआं लफ़्ज़ आहे। मूंखे इहो बैत उहो ज़हन में न पियो अचे त लतीफ़ जे ॿोली सां ज़्यादती ज़रूरु थी आहे। ॿोली बि तक़रीबन लाड़ी अथसि, लाड़ी अथसि या वरी थोरो घणो नारे जो टच आहे उन में। मूं जेको पढ़ी जेको अंदाज़ो लॻायो आहे त उन में सफ़ा हिकिड़ी त ठुप लाड़ी आहे, या वरी नारे वारो जेको इलाइक़ो आहे उहो बि थर घणो अछड़ो थर ॿियो, त नारे वारो पट उते बि इहा आहे ॿोली अहिड़े क़िस्म जी। शाह साहिब पंहिंजे रिसाले में हूअं त लहजा सिंध जे सभिनी भाङनि जा बयानु कया आहिनि। हुन समुंड जी ॿोली बि ॾिनी आहे, जबल जी ॿोली ॾिनी आहे, वारियासी जी ॿोली बि ॾिनी आहे, उत्तर जी ॿोली बि ॾिनी आहे। हुन में अरबी बि आहे, फारसी मुहावरा बि आहिनि, हिंदी ऐं संस्कृत बि आहे। वॾो आलिम हो सभिनी ॿोलियुनि जो, पर तंहिंजे बावजूदि मजमूई तौर ते रिसाले जी ॿोली हुन लाड़ जी ॿोली रखी आहे। इहो हिकिड़ी साबिती आहे हुनजी लाड़ सां मुहबत जी ऐं लाड़ जे माण्हू हुजण जी ऐं लाड़ जे ॿोलीअ ते हुनजी उबूर हुजण जी। लतीफ़ साहिब लाड़ी ॿोलीअ खां घणो मुतासिर हो तमामु। उन में ईअं ई बि आहे न त पोइ इलाइक़नि जी जेका जोग्राफियाई सूरताल आहे, जीअं असां वटि चऊं खणी त थधियूं हीरूं लॻंदियूं हुयूं ऐं मिज़ाज बि ओड़ा ई थधा हूंदा हुआ, त लहजा बि ओड़ा ई थधा हूंदा। गरम मुल्क जे गरम इलाइक़े जे माण्हुनि जा लहजा बि खोरा, लहजा बि तलख़, पर जेके थधा इलाइक़ा जिते सुकून आहे, अमन आहे, उते जे माण्हू जो लहजो बि थधो। तव्हां महसूसु कंदव त लाड़ जे लहजे में जेको हुस्न आहे उहो त साईं हाजी अहमद मल्ला जी शाइरी में ख़बर पवंदी। ऐं अॼु बि असांजा जेके शाइरनि
शाह लतीफ़ जी शाइरीअ ते बि उन लहजे जो वॾो असरु आहे, तमामु घणो। माण्हू करे करे असांजा ॿहिराड़ी जे माण्हुनि ते असांजा माण्हू खिलंदा आहिनि, पर आउं चवंदो जॾहिं लाड़ जो माण्हू ॻाल्हाए थो त हुन में निज निबार सिंधी माण्हू वेठो आहे, उन में का बि लफ़ाज़ी या उन में का मसनूइयत उहा त आहे ई कोन। मिसाल तौरु जेको पाण चवंदा आहिनि त विचोले जी ॿोली जेका आहे हींअर पाण वटि सभिनी खां वधीक मयारी ॿोली आहे, पर उन ई में बि तव्हां ॾिसो त उन ते सभ खां वॾो असरु जेको आहे सो लाड़ जी ॿोली जो आहे। त लाड़ जी ॿोली सभिनी खां वधीक मयारी लहजो सिंधी ॿोली जो, उनजे करे भिटाई लाड़ जी ॿोली में ॻायो। ऐं ॿियो तुंहिंजा किरदार जेके हुआ उहे लीला खां वठी करे मुखी ताईं तक़रीबन जेको सो लाड़ सां तलक रखंदड़ आहे। नूरी लाड़ जी हुई त ईअं सभई किरदार उनजा जेके आहे से तक़रीबन उन्हनि जो जी अक्सरियत जेका आहे सा लाड़ सां, तंहिंजे करे लाड़ जी ॿोली खे कतब आंदो आहे ऐं उहा अदबी हवाले खां मयारी ॿोली हुई। अंगण उहे ई जत न पसां जो में, अंगण उहे साॻिया निदराता आया हुआ, जत न पसां जो में उतां खां ओठण जो मूं सोजम सभई। हा लफ़्ज़ सोजम ये सम्झम कोन्हे, सोजम उतां खां ओठण जो मूं सोजम सभई, अखियूं रत रोई माग निहारे मोटियूं। ऐं इहा ॻाल्हि हिकिड़ी चवां तव्हांखे त सोजम लफ़्ज़ ताईं ऐं भाई तो को बि सही लफ़्ज़ जी माना करे कोन सघियो आहे, लाड़ी लफ़्ज़। अखियूं उतां खां ओठण जो मूं सोजम सभई, अखियूं रत रोई बाग निहारे मोटी। हाणे घर घुमंदे जे इन सुबुह तां सरतियूं टोड़ी ससु ई निहारे पई घर में, 7 बजे छा पे निहारे ची राति न घर में पुनू पेर न हुआ। घर घुमंदे जे इन पुनूअ पेरड़ियूं सेमूं सेरड़ियूं, हाणे सेरड़ियूं लफ़्ज़ आहे, सेमूं सेरड़ियूं नित निहारण पियूं। त इहे लफ़्ज़ लाड़ी आहे न साईं। हा रख में यारी जत सां जा सारे लोक सुई लूठी, लूठीअ खे लतीफ़ चयो किची विया कोई, आऊं वतां मोई जॾियूं चवनि जीअरी। हाणे लतीफ़ सां हिकिड़ो पए था त जतन जूठी ज़ात जूठी, तूं कीअं जूठी ससुई। असांखे माण्हू चवंदा दॿा जत बेफ़ा ससी छॾे या, अब असां कोन छॾी हुई, ससुई बि कोन पढ़ती जत बि कोन पढ़ंदा। साईं मदरस बि ॻाल्हि कई न त पढ़ो न हुजे त कोन छॾींदा, वाक़ई सची ॻाल्हि आहे। जे ससुई गगो पियल हुजे हा त जत कोन छॾींदा, ससुई पंहिंजो पढ़ो कोन लथो जत गगो कोन ठो, ससुई हिन जे करे छॾे हा। त हाणे उहो कहिड़ो बि साईं ॿुधायूं तव्हांखे, मुंहिंजो ज़हन तां दिलाए थो त जतन जूठी ज़ात तूं कीअं जूठी ससुई, उठनि रहो बिटाई जतन खे वरी आजो करे छॾियो आहे, जताई खे ॾोही कोन कई आहे, जतन का बि कंप्लेन नथो करे। जतन जूठी ज़ात तूं कीअं जूठी ससुई, उठनि राहो उछलियो रोह में सॼी राति, गाफ़िल गोली ज़ात थी लायो नींडो करे। होॾां वरी जतन जे सां ससुई जो इश्क बिठाई चए थो त करड़ा डूंगर काह घणी वट न मथे वट, सोरींदे सगर लाइ पुनल कारण पट। हाणे सगर उहो जेको साथ जे पुन वठी आहे जेको टोलो, सोरींदे सगर लाइ पुनल कारण पट, छपर तो मां छट मूंखे अचे यारी जे वञी। हाणे छट हिकिड़ी सुराण ऐं महक जंहिंखे पाण ख़ुशबू चऊं, महक चऊं, सुराण चऊं, बिठे ते हुनखे छट ॻायो आहे, लफ़्ज़ पुराणो आहे। शाह साहब जी शाइरी जी समूरी जेकी ॿोली आहे उहा सॼी जी सॼी ॿोली लाड़ जी ॿोली आहे, बल्कि लाड़ जी ॿोली बुनियादी तौर ते सिंधी ज़बान जी असली सूरत ऐं शिकल आहे लाड़ी लहजो, जिन खे पोइ ॿिया लहजा थोरो मिलाए हुननि पंहिंजा ठाहिया आहिनि। पर हैदराबाद में जेकी ॿोली ॻाल्हाए थी वञे, सेंट्रल में जेकी ॿोली थी ॻाल्हाए वञे, किताबनि में पीर अली मोहम्मद राश्ती, पीर हसामुद्दीन राश्ती जा लिखियल किताब जेके आहिनि सो ॿोली जा वॾा शाहकार किताब आहिनि, पर उन में ॿोली उहा ॿोली ॻाल्हाइल आहे जेका लाड़ में ॻाल्हाए थी वञे। शाह साहब जी शाइरी जेकी कई हुई, शेख हयाज़ जी शाइरी जो वॾो हिसो उहो ई आहे जेको लाड़ में ॻाल्हाए थी वञे। लाड़ जी ॿोली बुनियादी तौर ते सिंधी ज़बान आहे जेका शाह साहब बि इख़्तियार कई। शाह लतीफ़ अक्सर करे हाणोके बदीन शहर जे ज़रगर पाड़े में हिकु वॾे आमरे जे वण हेठि अची वेहंदो हुयो, जिते सवें रागाई ऐं शाह जा मौतुक़ अची गॾु थींदा हुआ। राग थींदो हो उन हंधि खे शाह जो ओतारो ऐं नांगे जो ओतारो बि सरींदा हुआ। नांगे जे ओतारे में राग जूं महफ़िलूं थींदियूं हुयूं। नांगे जे ओतारे में 2 फ़क़ीरनि जूं क़बरूं ऐं भिटाई जो तकियो मौजूदु आहे। ख़ुदि बदीन शहर में संदन अचणु वञणु थियो। हिते बदीन जे शहर में हिकिड़ो वॾो उतारो हो जेको हिन वक़्तु कोन्हे, ऐं उनजो नालो उतारे जो नांगनि जो उतारो हो। असीं नंढा हुआसीं, असांजी जॻह बिल्कुलु उन उतारे जे बिक सां हुई, विच में सनड़ी हिकिड़ी गिटी हुई ऐं बाक़ी सॼो उतारो हो। असीं उते आमरी जो वणु हो त आमरी पटींदा हुआसीं, छणंदी हुई जेका उहा खणंदा हुआसीं ऐं उते रांदि रूंद रहंदा हुआसीं। अॻे
रिक्शाऊं कोन हुयूं, गाॾियूं मोटरूं कोन हुयूं, बसूं कोन हुयूं, रिक्शाऊं कोन हुयूं, त जेके ख़ासि तौर ते आबादगार तबिको हो उहो ॿाहिरां शहर जे कमकार सां ईंदो हो त घोड़नि ते ईंदो हो ऐं उहे घोड़ा जेके आहिनि से हू नांगे शाह जे क़ब्रिस्तान में ॿधंदा हुआ। 4 आना फ़क़ीरनि खे ॾिबा हुआ त घोड़नि खे दाणू पाणी ॾिबो हो ऐं शाम जो वरी हू काहे हलिया वेंदा हुआ। लाड़ जे नुक़्ते नज़र खां ॾिसूं त लाड़ ॾे शाह साहिब इहो सॼो एरिया जेका आहे लाड़ जी, पर ख़ासि तौरु हिन मौज़ूअ ते असांजे दोस्त मरहूम मोहम्मद सुमार शेख हिकिड़ो किताबु लिखियो आहे त भिट दणीअ जा लाड़ तां भेर। हाणे उनखे उन माग मकान जेके बि आहिनि उन्हनि जे हवाले सां बदीन शहर खां वठी ज़िक्र कयो। मिसाल तौरु बदीन शहर में शाह साहिबु आयो ऐं जेको उतारो आहे जिते असीं वेठा आहियूं असांजे भरिसां ई आहे, जंहिंखे नांगे जो उतारो चवंदे ॿुधोसीं, उहो ॾिठोसीं फ़क़ीर वेठो हूंदो जो घोड़ा ॿाराड़ी खां ईंदा हुआ, ॿधबो घोड़ो बहाना वठंदो या आनू वठंदो, बैलगाॾी खां बीहंदा ॾींहं जो पंहिंजो कमकार लाइ हलाए वेंदो, फ़क़ीर उते वेठो हूंदो। उनखां अॻु में जंहिं फ़क़ीर जो ज़िक्र आहे मोहम्मद सुमार कयो आहे ॿियनि ज़बानी रिवायतुनि में बि आहे, त उहो सांवर फ़क़ीर जंहिंजो इहो उतारो हो, वॾो आमरीअ जो वणु हो, असां बि ॾिठो हो पछाड़ी ताईं, हाणे बि उनखां पोइ बि के वण ॿिया हुआ, त इते अची ढाबो कयो अथसि ॿिए हंधि वञण खां अॻु में तरसियो आहे। ऐं उनखां पोइ जेके तमरानी फ़क़ीर आहिनि उन्हनि लाइक़ ॾिनो फ़क़ीर, उनजो भाउ अॾा बचायो फ़क़ीर तमरानी जेको मुंहिंजो दोस्त हो, उन चयो त हीउ जेको उतारो आहे सो असांजो आहे तमरानी फ़क़ीरनि जो, छो जो तमर फ़क़ीर जेको आहे सो भिटछा खां कंहिं बि अणबड़त खां बचण जे लाइ करे शाह साहिब खां पोइ उतां निकितो आहे, कच्छ ॾे वियो, उन हिते ड्राबो कयो आहे। पोइ प्लाट जेको आहे त हुन वरितो हुजे या ईअं ई रहियो हुजे, उहो ज़मानो ॿियो हो, अॼुकल्ह जे सूरत हाल ॿी आहे, त कच्छ ॾे वियो, हुते घणो वक़्तु रहियो, पोइ बि अच वञ जेका थी तंहिंमें हीउ मर्कज़ हो बदीन जो जेको उतारो आहे, नांगे जो उतारो जेके चऊं था, त उहो हुनजो मर्कज़ हो। ऐं बदीन में ॿिया बि जेके आसार क़दीमा आहिनि, पुराणा क़ब्रिस्तान आहिनि, कुबा आहिनि, मस्जिदूं आहिनि, सभु यकीनन शाह साहिब ॾिठियूं हूंदियूं। बुलड़ी शाह करीम वारनि जा फर्ज़ंद हुआ साईं मुनीर शाह, साईं एजाज़ शाह वारा। साईं मुनीर शाह जो हीउ प्लाट हूंदो सर्वी प्लाट, उनखां असां इहो ख़रीद कयोसीं। अलहमदुलिल्लाह उन्हनि जी औलाद अञा आहे, पाण वफ़ात करे चुका आहिनि ऐं उन जो बाक़ाइदा असां वटि जेके आहिनि से दस्तावेज़ वग़ैरह सभु मौजूदु आहिनि। न हीउ प्लाट उहो आहे त हीउ नागन जो उतारे नाले मशहूरु हूंदो हो, हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं दरगाह लोहारी ते वेंदा, शाह ज़मां सां मिलणु वेंदा, वापसी में हिते अची फ़क़ीरनि सां रूह रिहाण कंदा। इहो तव्हां कींदा जो तव्हांजा वॾनि कीअं ॾिठो? इहे कुझु मुख़्तलिफ़ रिवायतूं पंहिंजो साईं सूमार जे किताब मां मिलनि थियूं त साईं जिन बिट्स दणी वारा ईंदा हुआ उतां लोहारी शरीफ़ मां, त अची हिते पड़ाव कंदा हुआ ऐं हिते मुख़्तलिफ़ राग रिहाण थींदा हुआ, महफ़िलूं थींदियूं हुयूं। इहे बिल्कुलु असांजा वॾा बि चवंदा आहिनि त हिते उन्हनि जूं महफ़िलूं मचंदियूं हुयूं।